के भी धुर के रुपयो न है ॾियणो। हिन वक्त असां लखनि में था खेॾूं पिया, लखनि में। एहो को कम सोचो जो संग भी न है ॾियणो ऐं पैसा भी न आहिनि वापस करणा। ॿिन्ही धुरनि खे वेढ़ायूं, हिकिड़ा मरनि, हिकिड़ा जेल में वञनि ऐं संग भी बचायूं। पोइ असांजा कन आज़ाद थी वेंदा। पोइ खणी सुख जो साह खणंदासीं असां। बाबा अॼु खां वठी गुल्लू ऐं दिलबर खे मां बेवकूफ़ बणायां थी। बाक़ी सुल्तान ऐं दादन वारा जे अचनि न, पोइ उन्हनि खे तव्हां मूं ॾिजो। ईअं ई कंदासीं अम्मा, ईअं ई कंदासीं। ॿिन्ही धुरनि खे आङुरनि ते नचाईंदासीं। पाण खे सारो था सम्झनि असां खां वधीक। पर हुननि खे इहा ख़बर नाहे त निज़ाम नांग आहे, नांग जंहिंखे कखे तंहिंखे मौत चखे। चंदा निभागा ॾियनि न सट को। दे सलाम आसाद झाड़े चमड़े के यूं छा वरी भी सटको। आसाद छॾीस, मूंखे लॻे थो त सुधरी वियो आहे, पर जेकॾहिं अञा ॿीहर शरारत कई न, पोइ अहिड़ो सटको ॾींदासीं जो यादि रखंदो। आसाद ही चमड़ो सुधरंदो, सवाल ही पैदा न आहे। वधीक जेका